बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग द फ्रंट पेज। आई हूं लैला निसार। आई मूसा स्टूडियोज में मौजूद हैं सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब, हिन वक्त समूरी सिंध सरापा एहतजाज है, छो त हिन वक्त नाज़रीन सिंध में माण्हुनि खे जेको आहे पाणीअ जी शदीद खोट जो साम्हूं करणो पवे पियो। सिंध जा जमाली साहब जेके टे वॾा बैराज आहिनि, सखर, गुडू ऐं कोटड़ी, उन्हनि खे बि वॾे पैमाने ते पाणीअ जी खोट जो साम्हूं आहे, जंहिं सबबि ज़राअत लाइ जेको पाणी वींदड़ आहे उनखे फ़िलहाल आर्ज़ी तौर ते मुअतल कयो वियो आहे ऐं सिर्फ़ु किथे किथे बसि जेको पीअण जो जे लाइ पाणी आहे उनखे इस्तेमालु कयो वञे थो। सो पोयां इहो असीं सम्झी सघूं था त ज़ाहिर आहे माहौलियाती तब्दीली जे करे बि पाणी जी खोट थींदी आहे, टेम्परेचर वधंदो आहे त पाणी ते असरु पवंदो आहे, ठीकु आहे, एक्सेप्टेबल आहे। त छा जमाली साहब इन जे पोयां का बद इंतिज़ामी ॿियूं जेके असांखे इर्सा बि रीज़न्स ॾे पई त पाणी जेको आहे चोरी बि थिए पियो या माहौलियाती हवाले सां जेको रीज़न्स ॾियनि था, ठीकु आहे, एक्सेप्टेबल आहे, पर पाणी जो चोरी थियणु या सूबनि जे हवाले सां इक्वली पाणी फराहम न पियो थिए, पोयां अव्हांखे छा नज़र पियो अचे त बद इंतिज़ामी आहे इन जे पोयां? कुदरत जे तरफ़ां यकीनन पाणी जी तमामु घणी किल्लत आहे, छो जो गुज़िरियल ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो त थधि तमामु घणी पवण जे करे जेके असांजा आबशार्स हुआ उहे बर्फ़ बणिजी विया हुआ, पर हाणे गर्मी जी शिदत जेकी थी आहे त उहे आबशार आहिस्ता आहिस्ता पिघलणु शुरू थी विया आहिनि ऐं उमेदु आहे त कुझु ॾींहंनि में इहो मसइलो हल थी वेंदो। बाक़ी इन में को शक न आहे त पंजाब में पाणी चोरी कयो वेंदो आहे सिंध जे हिसे जो, ऐं वरी बदनसीबी इहा आहे त सिंध में बि ज़ाहिर आहे जॾहिं पाणी पुठियां घटि ईंदो त हर माण्हू चाहींदो त उनजी ॿनी खे बि पाणी मिले, त उनजे घर खे बि पाणी मिले, त इहा चोरी जेको आहे इहा हिकिड़ी नेचुरल चोरी आहे। हा, असांखे कवर करणु घुरिजे जिते लीकेजिस आहिनि, छो जो कई जॻहियुनि ते तव्हां ॾिठो हूंदो त पाणी ज़ाया थींदो आहे। असां वटि हाणे सिंध हुकूमत पोएं कुझु सालनि में त इरिगेशन डिपार्टमेंट में तमामु घणी तवजह ॾिनी ऐं काफ़ी लाइनिंग जो बि कमु करायो आहे ऐं जेके खुटरायूं थींदियूं आहिनि उन्हनि जी बि कमु थियो आहे, चैनल्स जेके आहिनि उन्हनि जो बि कमु थियो आहे, पर अञा बहितरी जी ज़रूरत आहे उन में। हिन दफ़े जेको हाणे सिंध जी मां सम्झां थो त ख़ुशकिस्मती इहो आहे त सिंध जो ई हिकिड़ो MNA हाणे पाणी जो वज़ीर थी वियो आहे, सैयद खुर्शीद शाह, ऐं ज़ाहिर आहे उहो पाण सखर जो रिहाइशी आहे त हू सम्झी सघे थो त उते पाणी जी जेको आहे उहो केतिरी खोट मौजूदु आहे। ऐं हमेशह असां जेको आहे हमेशह रड़ियूं कंदा रहिया आहियूं त पंजाब जेको आहे सिंध जो बि पाणी चोरी कंदो आहे। पंजाब जेतिरो असांजो मतलूबा तादाद जो हिसो आहे उन हिसे मां बि चोरी कंदो आहे। पर इर्सा त ॿिन्ही जा नंबर साॻिया ई ॾिना हुया, सिंध ऐं पंजाब जा त साॻिए तौर ते जेको आहे चोरी थिए इहो सॉरी 51% पाणीअ जी खोट जो साम्हूं करणो पियो पंजाब ऐं सिंध खे। उहा सही ॻाल्हि आहे, पर उन जे बावजूद बि असां चऊं था त अॼु खां न सालनि खां तव्हां ॾिसो त 1991 जो वाटर अकार्ड बि इन सिलसिले जी कड़ी हो त जीअं पंजाब जेको पाणी चोरी कंदो हुयो उनखे रोके सघिजे, पर बदकिस्मती सां उन अकार्ड ते बि अमल दरामद कान थी सघियो। हाणे असां वटि इहो ई मसइलो आहे त असां हमेशह ब्लेम गेम वधीक खेॾंदा रहिया आहियूं, ख़ासि तौर ते सिंध ऐं पंजाब जे हवाले सां पाणी जे इशू ते, पर हाणे इहो एडवांटेज अची चुको आहे त पाणी जो वज़ीर जेको आहे उहो उनजो तालुक़ु सिंध सां आहे। त हाणे ॾिसूं था त हू केतिरी बहितरी आणण में कामयाबु थो थी वञे ऐं सिंध खे उनजो केतिरो हिसो ॾियण में कामयाबु थो थी वञे, छो जो पहिरियों मां उहो ई अर्ज़ु थो कयां त पहिरियों असां ब्लेम गेम घणो खेॾंदासीं न, त सिंध वफ़ाक़ ते इल्ज़ाम लॻाईंदो हुयो ऐं ज़ाहिर उन ज़माननि में जंहिं ज़माननि जूं इहे ॻाल्हियूं आहिनि त या पीपल्स पार्टी हुकूमत में हूंदी या नून लीग हुकूमत में हूंदी, पर जेकॾहिं पीपल्स पार्टी बि हुकूमत में हूंदी त उनजो जेको पाणी जो वज़ीर हूंदो, आबी हयात जंहिंखे असां आबी ज़ख़ाइर जंहिंखे असां चऊं, उनजो वज़ीर यानी वापडा जो वज़ीर जेको आहे उहो सिंध सां तालुक़ु न रखंदो हुयो। हाणे ही सिंध सां तालुक़ु रखंदड़ ऐं तमामु सीनियर पॉलिटिशियन आहे, उहो थियो आहे। त हाणे असां इहो ई ॾिसण था चाहियूं त जेके उहे ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं आया उहे सही हूंदियूं, उहे इल्ज़ाम सही हूंदा हुआ या उन में का हक़ीक़त बि हुई, ऐं जेकॾहिं उहे इल्ज़ाम सही हूंदा हुआ त उन्हनि खे फिर बहितर करण जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि। जेकी हींअर असां 3-4 ॾींहं अॻु में ॾिठोसीं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे बि सखर वञिणो पियो ऐं वफ़ाक़ी वज़ीर सां मीटिंग बि कई ऐं इहो बि आवाम खे ॿुधाईं त इन सिलसिले में वज़ीर आज़म सां बि ॻाल्हाईंदुसि त इहा सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हिकिड़ी जॉइंट टीम बणिजी, छो जो पाणी त हर इंसान जो मसइलो आहे न, चाहे उहो इंसान आहे या जानवर आहे या ज़रई ज़मीन आहे, पाणी त सभिनी खे खपे। त उनजी मुनसिफ़ाना विर्छ हिकु सभ खां वॾो मसइलो आहे, हिकु त उहो मैकेनिज़म तइ थी वञे त हाणे जेके माज़ी में ॻाल्हियूं थियूं, जेके हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशियूं थियूं, ख़ैर आहे जेको वक़्तु गुज़री वियो ज़ाहिर आहे वापसि कान थो अची सघे, पर फ्यूचर जेको आहे बहितर अंदाज़ में कीअं थी सघे थो ऐं कहिड़े तरीक़े सां पाणी जी हिकु त मुनसिफ़ाना विर्छ तमामु ज़रूरी आहे
ऐं ॿियो जेकी चोरी आहे पाणी जी उनखे छो जो जेको ॾाढो आहे सो गाबो वारी मिसाल ते हले थो त जंहिं वटि ताक़त आहे उहो पंहिंजा वाटर कोर्स पाण ई तोड़ाए पाण जी ॿनियुनि ॾांहुं पाणी खणी थो वञे ऐं उन सां नुक़सानु इहो थो थिए त घणी तइदाद में पाणी ज़ाया थो थी वञे। त हाणे असांखे हिकु त विर्छ जे निज़ाम खे सही करणो पवंदो, ॿियो जेकी चोरी आहे उनखे रोकणो पवंदो ऐं टियों बद इंतिज़ामी जे करे जेको पाणी ज़ाया थी रहियो आहे उनखे बि जेको आहे असांखे रोकणो पवंदो। टोटली जेको आहे फुल न हुयूं ऐं उन बावजूदि पाणी जेको आहे छॾियो वियो, सो इन हवाले सां वाकई उन्हनि खे जेको आहे तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां चयो त वेट करणो पवंदो, लेट्स सी त सिंध हुकूमत जेको आहे छा करे पई। पहिरियों ब्लेम गेम जारी हूंदी, पर हाणे जीअं त असीं ॾिसूं था त ओवरऑल अथॉरिटी अची वई आहे पीपल्स पार्टी वटि, वफ़ाक़ में बि उहा हाणे शामिल थी विया आहिनि। सो लेट्स सी त हू सिंध खे इन खोट मां जेको आहे कीअं आज़ादु कराइनि था। ऐं पाणी जेको आहे जीअं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे फसल वग़ैरह ख़राबु थींदा त जेके असांजा ॻोठ वासी आहिनि ऐं हर को चाहींदो त उनजी फसल सभ खां वधीक जेको आहे उहो बहितर खां बहितर थी सघे, छोकी हिन पाणी इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं प्रोग्राम में अॻिते वधूं था जमाली साहब, सियासी ऐं मुआशी बहरान जारी आहे। सियासी बहरान ते पहिरियों ॻाल्हाए वठूं था ऐं पोइ मुआशी बहरान जी तरफ़ बि अचूं था। ऐं अॼु अवां यकीनन ॾिठो हूंदो त डॉलर कीअं जेको आहे उनखे तेज़ी सां जेको आहे पर लॻी रहिया आहिनि, सफ़ा बाक़ाइदा अॼु हवाउनि में उॾरी रहियो हुयो। थोरी देरि अॻु जी ॻाल्हि आहे त 5 रुपया अञा वधीक जेको आहे उहो वधी वियो। सो बहरहाल शुरूआति जेको आहे सियासी बहरान खां कयूं था। सियासी बहरान कुझु ईअं आहे त जेके असांजा अहम इदारा आहिनि उन्हनि ते असीं ॾिठोसीं गुज़िरियल ॾींहंनि में जॾहिं खां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस साबिक़ वज़ीर आज़म अॻूण वज़ीर आज़म जे जेको आहे उन में कामयाबु थियो उन्हनि जे लाइ, उनखां बाद में असीं ॾिठो आहे त अहम इदारनि ते जेको आहे उन्हनि खे घिलियो वियो, सियासी इंटरफेरेंस जेके असीं चऊं था। ऐं कल्ह ई ISPR जो जेको आहे हिकु अहम स्टेटमेंट आई आहे, हू चवनि था त पाक फ़ौज ऐं उनजी क़यादत खे सियासी मामलनि में ड्रैग करण जी कोशिशि कई वई। ऐं ॿियो जेके माण्हू कॉमेंट्स कनि था सियासत ते या जेको आहे उन्हनि अहम इदारनि खे घेलनि था पॉलिटिक्स में, उनखां उन्हनि खे परते रहणु खपे, यानी पाक फ़ौज खे सियासी मामलनि खां परते रहणु खपे। तव्हां सम्झो था त वाकई में फ़ौज खे जेको आहे घसीटियो वियो सियासी मामलनि में, ज़ोरी हुननि खां का इंटरफेयर कयो। बार बार हिन बार असीं ॾिठोसीं उन्हनि खे चवणो पियो त हुननि जो पॉलिटिकल इंटरफेरेंस कंहिं बि क़िस्म जो न आहे, पर पोइ बि असांखे सियासतदान, अहम सियासतदान जीअं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा चेयरमैन ऐं PMLN जी वाइस प्रेसिडेंट मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जे मुंहं मां असां अहिड़ा बयान ॿुधासीं जेके वाकई में उन्हनि खे टारगेट कनि पिया। ॾिसो, इहा असांजे मुल्क जी बदकिस्मती आहे। फ़ौज जो कमु यकीनन सरहदुनि जी हिफ़ाज़त आहे ऐं इन में को शक न आहे त सर्दी सख़्तु हुजे या सख़्तु गर्मी हुजे, उन जे बावजूदि बि फ़ौजी जवान सरहदुनि ते पाकिस्तान खे महफ़ूज़ रखण लाइ, पाकिस्तानियुनि खे महफ़ूज़ रखण लाइ पंहिंजी जाननि जूं क़ुर्बानियूं ॾींदा आया आहिनि ऐं हज़ारे फ़ौजी असांजा इन सिलसिले में शहीद थिया आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त कुझु सियासतदान पाण ई फ़ौज जे मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे पॉलिटिक्स में इन्वॉल्व कंदा आहिनि, जंहिंसां बदनसीबी इहा पैदा थी वेंदी आहे जो हिकिड़ो जेको उहो इदारो जेको मुल्की सरहदनि जी हिफ़ाज़त लाइ मामूर आहे ऐं इन में को शक न आहे त जेको फ़ौजी आम फ़ौजी जी आऊं ॻाल्हि थो कयां त उहो जेको विढ़ंदो आहे पंहिंजे हौसले सां, पंहिंजे ईमान जे जज़्बे सां विढ़ंदो आहे ऐं उन ते कॾहिं उहो शहीद थी वेंदो आहे त कॾहिं गाज़ी बि थींदो आहे। बदकिस्मती सां जेके कुझु ॾींहं इहे गुज़रिया आहिनि, ख़ासि तौर ते इमरान ख़ान जो जेकॾहिं असां माज़ी ॾिसूं त उहो हमेशह फ़ौज जे पहिरियों सख़्तु अगेंस्ट, पहिरियों हू परवेज़ मुशर्रफ सां गॾु हो, हुनजे रेफरेंडम जी हिमायत कई। उनखां पोइ जॾहिं हुन ॾिठो त हुनखे को चांस नथो मिले त हुन फ़ौज जे ख़िलाफ़ु हिकिड़ी ऐं मुशर्रफ जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी बहरहाल मूवमेंट ठाही ऐं बयानबाज़ी कई। उनखां पोइ जॾहिं कुझु माण्हुनि वरी इमरान ख़ान ते हथु रखियो, छो जो पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जा कुझु इख़्तिलाफ़ पैदा थी चुका हुआ एस्टेब्लिशमेंट सां, उनजो हुन फ़ाइदो वरितो ऐं उन फ़ाइदे जी बुनियाद ते न त हिन इमरान ख़ान जी उहा कैपेसिटी कान हुई जो ही मुल्क में हुकूमत ठाहे सघे हा, पर एस्टेब्लिशमेंट जी कुझु धुरियुनि ज़ोर ज़बरदस्ती करे मां सम्झां थो त हिनखे इक़्तिदार जी कुर्सी ते आंदो ऐं ट्राई कई त हिकिड़ी का नई कुवत, सियासी कुवत जेका हिन मुल्क में पैदा थिए ऐं उहा मुल्क जो मुआशी निज़ाम खे को बहितर करे सघे। छो जो इन खां अॻु में जेके इमरान ख़ान जूं ॻाल्हियूं तक़रीरूं ऐं हाणे बि जेके ॻाल्हियूं तक़रीरूं करे थो, उनखां काफ़ी हद ताईं पाकिस्तानी ऐं जेके ॿाहिरि मुल्कनि में पाकिस्तानी रहंदा आहिनि उहे काफ़ी हद ताईं मुतासिर थियल हुआ। त हाणे हिनखे उहो मौक़ो जॾहिं ॾिनो वियो त ज़ाहिर आहे ॾिसो ॻाल्हियूं करण में ऐं हुकूमती मशीनरी या निज़ाम हलाइण में वरी फ़र्क़ु हूंदो आहे। त जॾहिं हिनखे हुकूमत मिली ऐं तक़रीबन 3.5 पौणा 4 साल इमरान ख़ान हुकूमत कई त 3.5 पौणा 4 साल में तारीख़ जो बदतरीन मुआशी बहरान पाकिस्तान में पैदा थियो, तारीख़ जो बदतरीन इंतिज़ामी बहरान पाकिस्तान में पैदा थियो ऐं तारीख़ में बदतरीन मां सम्झां पियो जेकी बदतहज़ीबी जी हिकिड़ी लहर हली उहा इन PTI जी हुकूमत खां उनजो आगाज़ थियो। गो के नवाज़ शरीफ़ जी जेके मुस्लिम लीग वारा हुआ
माज़ी में उहे बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ काफ़ी वावेला कंदा रहिया ऐं उल्टा सीधा इल्ज़ाम लॻाईंदा रहिया, मीडिया ट्रायल कंदा रहिया, पर इमरान ख़ान ऐं उनजी जेकी रिजीम हुई उन्हनि सभिनी खां अॻियां वञी उनजो मुज़ाहिरो कयो ऐं तमामु अॻिते हद ताईं वधी आहे। हाणे जेके धुरियूं सम्झनि पियूं, जंहिंजो इहो ख़्यालु हो, छो जो हिननि जूं ॻाल्हियूं त जॾहिं मूंखे तव्हां इक़्तिदार ॾींदव त ओवरसीज़ पाकिस्तानी ऐं मुख़्तलिफ़ दुनिया जा मुल्क जेके आहिनि उहे डॉलरनि जूं पाकिस्तान में का लाइन लॻाए छॾींदा ऐं रोड रस्तनि ते के डॉलर मिली वेंदा ऐं मां पेट्रोल जेको आहे उहो 34 रुपए में करे छॾींदुमि ऐं डॉलर जी जेको आहे टके जी वैल्यू न रहंदी। मां हुनजी ॻाल्हियूं अहिड़ी अंदाज़ वारियूं हुयूं जो न सिर्फ़ु आम पाकिस्तानी बल्कि एस्टेब्लिशमेंट जूं बि धुरियूं उनखां मुतासिर थी चुकियूं हुयूं ऐं दुनिया जा ॿिया जेके मुल्क जेके सम्झनि पिया त चलो हिकिड़ी नई क़यादत अचे थी त उन तरफ़ां बि हिननि खे काफ़ी हद ताईं सपोर्ट रही। पर बदकिस्मती सां जॾहिं हीउ इक़्तिदार में आयो त हिन पंहिंजो इक़्तिदार में अचण जे मूंखे यादि आहे त जॾहिं हिन हल्फ़ खयो हुयो त उन ॾींहुं हिन शायदि हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करे चई छॾियो त 3 महीननि जे अंदरि जेको आहे उहो करप्शन जो ख़त्मो थी वेंदो ऐं 6 महीननि जे अंदरि अंदरि जेको आहे मुआशी इनकलाब जेको आहे उहो बर्पा थींदो। त हाणे 3 महीननि जो हिन हिकिड़ो वॾो एजेंडा ॾिनो हो त 3 महीननि में करप्शन जे ख़ात्मे के अलावा ही शयूं थींदियूं जंहिंमें गुड गवर्नेंस, इंतज़ामी बहितरी ऐं ॿियूं शयूं हुयूं। पर बदकिस्मती सां 1.5 साल खां पोइ वरी हिन चयो त असांजो मसइलो इहो थी वियो आहे त असां छो जो नवां हुकूमत में आसीं त असांखे ख़बर कान हुई हुकूमती उमूर जे बारे में ऐं बद इंतज़ामी एतिरी फैलिजी ऐं ब्यूरोक्रेसी में ख़ौफ़ जी लहर हिन एतिरी फैलाई, यानी कि ज़ाती इंतकाम इन हद ताईं हिन वरितो मुख़्तलिफ़ पंहिंजे मुखालिफ़िन खां जो अफ़सर जेके आहे उहे कमु करण खां लहराइनि पिया। कंहिं बि मामले में यानी कि जेकॾहिं मुल्की बहितरी या आवाम जी बहितरी जा बि के मनसूबा हुया त हू एक्सट्रीम ते वञी उहे उनखे पाया तकमील ताईं न पिया पहुचणु ॾियनि ऐं उनजो हिसो न पिया बणजणु चाहिनि। त ज़ाहिर आहे उहा हिकिड़ी क्यास जी सूरत हाल मां सम्झां पियो त इंतज़ामी ढांचे में पैदा थी चुकी हुई ऐं उन सां तव्हां ॾिसो मईशत ते एॾा बुरा असरात थिया पाकिस्तान जी जो जेको अटो हुयो जेको 35 रुपया किलो जॾहिं इमरान ख़ान हुकूमत टेक ओवर कई त हाणे उहो 70 खां 75 रुपया किलो थी चुको आहे, यानी 100% जंहिंखे असां चइजे त इंक्रीज़ आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां जेकॾहिं दवाउनि खे ॾिसो त जेकॾहिं 100% हुयूं त उन में 500% जो इज़ाफ़ो थी चुको हुयो ऐं हर नंढी टेबलेट्स जेके आम इस्तेमालु जूं करोड़े माण्हू जिन दवाउनि खे इस्तेमालु कंदा आहिनि, वॾियुनि दवाउनि जो ॻाल्हि नथो कयूं, उहे ज़ाहिर कॉस्टली हूंदियूं आहिनि ऐं उन में बि 500% जेको आहे इज़ाफ़ो थियो। अहिड़े तरीक़े सां तव्हां डॉलर खे ॾिसो त 107 या 116 रुपए ताईं हुयो जॾहिं साॻ नून लीग जी हुकूमत हुई ऐं उहो डॉलर जेको आहे हाणे किथे पहुची चुको आहे। त हिन जेके दावा ऐं ॻाल्हियूं कयूं ॾिसो हमेशह हिकिड़ी ॻाल्हि असांखे यादि रखणु घुरिजे त इंटरनेशनल प्रेशर्स हमेशह पाकिस्तान ते रहिया आहिनि जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे 1947 खां वठी। ऐं जेकॾहिं इहे इंटरनेशनल प्रेशर्स न हुजनि हा त पोइ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी एम्बुलेंस रोड ते ख़राबु न थी वञे हा ऐं उनखे को ठाहिण लाइ न आयो ऐं मुल्क जो जेको आहे उहो गवर्नर जनरल हुयो ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उहो हिकिड़ी एम्बुलेंस जेकी रोड ते बीह रही ऐं उन में अलाह खे प्यारा थी विया। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं इंटरनेशनल प्रेशर्स न हुजनि हा त लियाकत अली ख़ान खे हिकिड़े जलसे में जेको आहे गोली हणी शहीद न कयो वञे हा ऐं अधु कलाक खां वधीक उते वेट कयो वियो त जीअं हुनजी डेथ थी वञे ऐं उनखां पोइ जेको आहे उनखे कंहिं अस्पताल खणी वञिजे जॾहिं कंफर्म थी वियो त उनजी डेथ थी चुकी आहे। इंटरनेशनल प्रेशर्स न हुजनि हा त कॾहिं बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी न चढ़ायो वञे हा। इंटरनेशनल प्रेशर्स न हुजनि हा त कॾहिं बि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते जंहिं तरीक़े सां ख़ुदकुश बम धमाका थिया या उनखे शहीद कयो वञे उहो न कयो वञे हा। इंटरनेशनल प्रेशर्स न हुजनि हा त असां कॾहिं बि अफ़गानिस्तान वार जो हिसो न बणिजूं हा। पाकिस्तान जॾहिं खां वजूद में आयो आहे इंटरनेशनल प्रेशर्स हमेशह रहिया आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं मुआशी क्राइसिस जी तव्हां ॻाल्हि था कयो त दुनिया जो जेके सुपर पावर ताक़तूं आहिनि उहे कॾहिं बि न चाहींदियूं त पाकिस्तान हिकु मुआशी मज़बूत मुल्क थी साम्हूं अचे। असांजी लोन डिपेंडेंसी बि तेरी वधियल आहे न, एटलीस्ट उन में का घटिताई अची वञे, को इंडस्ट्रियलाइजेशन जी तरफ़ हली वञूं। इंडिपेंडेंसी तव्हां जेकॾहिं असांजे जेके फ्यूल जा ज़ख़ीरा आहिनि तव्हां इन्हनि जी जेकॾहिं असां ॻाल्हियूं कयूं त इहे सभु मुआहिदा जनरल अयूब जे दौर में ब्रिटिश गवर्नमेंट सां थिया हुआ। उन में पॉलिटिकल हुकूमत जो कंहिं बि हुकूमत जो मां सम्झां थो त रोल न आहे। जेके तव्हांजा मुख़्तलिफ़ मादनी ज़ख़ाइरनि जा जेके वॾा वॾा मुआहिदा आहिनि जेके उन दौर में थी चुका आहिनि ऐं जंहिंजे करे असां बाउंड आहियूं ऐं इंडिपेंडेंसी कुझु नथा करे सघूं त छो जो असांजे माण्हुनि जी नॉलेज में इज़ाफ़ो ॾियण लाइ ज़रूरी हूंदो आहे त उन्हनि खे इहा ख़बर पए त
ख़ासि तौर ते जेके असांजा पेट्रोलियम जा सभु मुआइदा आहिनि उहे जनरल अयूब जे दौर में थिया हुआ ऐं भुट्टे साहब जे दौर में त तव्हां ॾिसो त मुल्क इकोनॉमी तौर ते आसमान ते वञी रहियो अयूब जे दौर में बि यकीनन असां स्टेबिलिटी में हुआसीं जेके मुआइदा जेके हुया जेके बि थिया असांजा जेके इम्पोर्टेंट मुआइदा आहिनि यानी कि जिन जी ॻाल्हि कयां ख़ासि तौर ते फ्यूल ऐं गैस ऐं हिन हवाले सां जेके हूंदा आहिनि उहे सभु उन दौर में थिया हुआ उनखां पोइ शायदि कंहिं हुकूमत में इहे मुआइदा इन क़िस्म जा न थी सघिया आहिनि ऐं वरी रिकॉर्डिंग जा मुआइदा बि तव्हां ॾिठो हूंदो त उहे बहरहाल माज़ी जी हुकूमतनि में थिया ऐं उन में बि असांखे नुक़सानु थियो बार बार गैस जे ज़ख़ीरे सां मालामाल हुजे कोयले जे ज़ख़ीरे सां मालामाल हुजे फ्यूल जे मसइले सां असां बिल्कुलु मालामाल हुयासीं पर बदकिस्मती सां जेके मुआइदा हुया उन्हनि जा टर्म्स ऑफ रेफरेंस एतिरा होलनाक आहिनि जेकॾहिं उहे आवाम जे साम्हूं अची वञनि त उन्हनि खे सम्झ में न ईंदो त उन दौर जा इहे हुकुमरान कहिड़ा हुआ जिन क़िस्म जा मुआइदा कया आहिनि ऐं मां त हुकूमत पाकिस्तान खे दरख़्वास्त कंदुसि त उहे मुआइदा उन्हनि जा उर्दू में तर्जुमो या सिंधी में तर्जुमो या मुख़्तलिफ़ जेके असांजूं ज़बानूं आहिनि उन्हनि में तर्जुमो करे उहो नेट ते ॾियनि त असांजी क़ौम जेको आहे उहो पढ़ी सघे ऐं उन्हनि खे इहा ख़बर पए त इहा मुआइदा जेके आहिनि उहे कंहिं कंहिं दौर में थिया ऐं कंहिं कंहिं जी मर्ज़ी सां जमाली साहब ईअं त ॻाल्हियूं वधंदी वेंदियूं जेका हुकूमत ईंदी पोइ हुकूमत कंदी ऐं जेकी माज़ी वारी हुकूमत आहे उहा अञा जे पोयनि हुकूमतनि जी ॻाल्हाईंदी इहा असांजी बदनसीबी आहे त जॾहिं फैक्ट आहे सभिनी खे एक्नॉलेज करणो पवंदो तॾहिं इन फैक्ट इन शइ में आज़ादी न मिली सघंदी मां असां आज़ाद थी नथा सघूं छो जो मुआइदा जेके आहिनि इहे 50-100 साल जा मुआइदा आहिनि त हाणे ज़ाहिर आहे उन मां इन मुआइदनि मां आजो थियण लाइ असांखे वरी उहो टाइम पीरियड खपे बदकिस्मत इहा ई आहे त मुआइदनि जो टेन्योर एतिरो लॉन्ग कयो वियो आहे जो असां यानी कि ॿियूं कंपनियूं उहो कमु करे नथियूं सघनि पोइ यानी तव्हां कंहिंसां एग्रीमेंट नथा करे सघो छो जो इंटरनेशनल मुआइदा आहिनि तव्हां ॾिसो त जॾहिं रिकॉर्डिंग जो ई मुआइदो कैंसिल थियो त टर्की जेको आहे उहो फौरन हालांकि असांजो ब्रदर मुल्क हो पर जॾहिं आलमी केस दाख़िल थियो त बहरहाल उहो केस खटी वियो ऐं वरी मज़ाकरात जे ज़रिए उन्हनि खां जेको बि असांखे शायदि $10 बिलियन जो को जुर्मानो हो उहो शायदि वेव ऑफ थियो ऐं उनखां पोइ टर्की जी साॻी कंपनी जेको आहे उहो कमु करण लाइ एग्री थी वई अहिड़े तरीक़े सां क़िस्म जा असांजा मुआइदा जेके माज़ी में थियल आहिनि उहे असांजी ॻिची में पयल आहिनि ऐं उहे का बि पॉलिटिकल हुकूमत अचे उहे उनजी ॻिची में पवंदा छो जो वक़्त जे हिसाब सां उन मुआइदनि खां अलावा वरी जेके असां लोन्स वरितासीं उहे एतिरा कॉस्टली आहिनि जो उन्हनि जी जॾहिं ऐं प्लस तव्हां हर लोन जेको आहे रुपीज़ में न वरितो डॉलर्स में तव्हां उनजो सौदो कयो आहे जॾहिं तव्हां डॉलर्स में वठंदा त तव्हांजी इकोनॉमी त कमज़ोर आहे त डॉलर जॾहिं बि वधंदो रहंदो त अल्टीमेटली उहे जेके तव्हां लोन्स वरितल आहिनि अच्छा लोन बि जमाई साहब असां को सही किथे मतिलबु लॻायूं था को लोन जो बि जेको आहे को ख़र्चो सही थिए थो छो त असां ॾिसूं था त महांगियूं गाॾियूं बि जेको आहे पाकिस्तान वठंदो रहियो आहे त छा सही शइ जे लाइ इस्तेमालु कयूं था जेके असां लोन वठूं था या वापसि इहो मोकिले छॾियूं था गाॾियुनि वॾनि जी सूरत में ॾिसो 1947 खां पोइ जॾहिं पाकिस्तान जो वजूद अमल में आयो ऐं पाकिस्तान हिकु इंडिपेंडेंट मुल्क थी साम्हूं आयो उन ॾींहं खां अॼु ताईं असां इहो नथा चई सघूं त कंहिं बि हुकूमत में को मेरिट ते कमु थिया आहिनि असां इहो नथा चई सघूं त कंहिं बि हुकूमत में बदनिज़ामी न रही आहे कंहिं छो जो मार्शल लॉ ई असांजे मुल्क में एतिरा साल रहियूं आहिनि जो असां उनजो कंपेरिज़न करे ई नथा सघूं यकीनन जेके पॉलिटिकल हुकूमतूं ईंदियूं आहिनि उहे मार्शल लॉ जे खणंदा आहिनि डिक्टेटर उन्हनि ते इल्ज़ाम लॻाईंदियूं आहिनि वरी जेकॾहिं डिक्टेटर टेक ओवर कंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि त सॼो बेड़ो गर्क जेको आहे हिननि सियासी माण्हुनि अची कयो आहे त इहो ब्लेम गेम जेको आहे 1947 खां पोइ असांजे मुल्क में मुस्तक़िल बुनियादुनि ते हली रहियो आहे हाणे जेको मुआशी आहे इन में को शक न आहे त असां पहिरियों बि चवंदा रहियासीं त इहो इन में को शक न आहे त इंटरनेशनल मुआशी बुरान हुयो ऐं उन में जेके शयूं इंक्रीज़ थियूं उहे लिमिट खां तमामु घणियूं वधी वयूं हाणे जिन मुल्कनि में इहो बहरान आयो उन्हनि जी जेकी आमदनी हुई उहा थोरी घणी उन में फ्लक्चुएशन आई आहे असांजी जेको आमदनी हुई उनजे करे असांजी फ्लक्शन तमामु घणी थी चुकी आहे जॾहिं फ्लक्चुएशन तमामु घणी थी वञे त ज़ाहिर आहे हर शइ तव्हांखे तमामु घणी महांगी यूटिलिटी स्टोर्स ते जेका सब्सिडी आयलि उहा बि ख़तम थी वई आहे दाल हुजे अटो हुजे हर शइ डबल थींदी पई वञे पर इहे सवाल इन ॾिसो सब्सिडी जेको आहे असांजो हल कान्हे असां पहिरियों बि चवंदा आहियूं त सब्सिडी में तबके खे ज़रूरु तव्हां कुझु ॾींहंनि जे लाइ फैसिलिटेट कंदा आहियो पर सब्सिडी हल न आहे ऐं सब्सिडी सां अञा वधीक असांखे नुक़सानु ई थींदो आहे छो जो उहो ओवरऑल बजट ते बहरहाल हुनजो इफेक्ट पवंदो आहे मसइलो आहे असांखे पंहिंजे वसाइल खे वधाइण जी ज़रूरत आहे असांखे पंहिंजी एग्रीकल्चर ते तवजो हाणे बदकिस्मती आहे त जॾहिं असां चवंदा आहियूं त 70% मुल्क असांजो एग्रीकल्चर ते ॿधल आहे ऐं उन 70% एग्रीकल्चर वारे मुल्क में असां जेको आहे खाइण पीअण जूं शयूं जेकॾहिं ॿाहिरां घुरायूं त इहा अफ़सोसनाक ॻाल्हि हूंदी आहे
त असांजी एग्रीकल्चर एॾी स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे त घटि में घटि अटो ऐं खंडु जहिड़ी शइ त जेको आहे असां एक्सपोर्ट कयूं, न की असां इम्पोर्ट कयूं, त इहा असांजी बदकिस्मती आहे। जेकॾहिं इहो ई आउं चवां पियो त जेकॾहिं कुझु साल अॻु में तव्हां 3-3.5 साल अॻु में जी जेकॾहिं त असां हिस्ट्री खणूं ऐं डेटा खणूं त 10-10 लख टन जेको आहे असां इहा ई कणिक खंडु जेको आहे ॿाहिरि एक्सपोर्ट करे रहिया हुआसीं। हाणे बदकिस्मती इहा ई आहे न त असां वटि इहा ई असां चवंदा आहियूं त नाइली इन खे चइबो आहे त तव्हां जेके शयूं ठहियल हुयूं तव्हां वटि या जेको हिकिड़ो सिस्टम हली रहियो हुयो उहो नाइली जे करे PTI हुकूमत उनखे तहस नहस करे छॾियो आहे। ऐं कंहिं वटि बि का जादू जी छड़ी कान्हे जो हाणे हीअ अची विया त असां 4 ॾींहंनि में 6 ॾींहंनि में महीने में हिननि खे चऊं त तव्हां छो न सही कयो। ज़ाहिर आहे ही एतिरा वॾा मुआशी बुरान एतिरा वॾा मुआशी मामला पेट्रोल जे हवाले सां कुझु अनाउंसमेंट्स कया त उन फ़ैसिले जेको आहे मौजूदा हुकूमत खे थोरो घणो मसइले में विधो आहे। पर जीअं त मौजूदा हुकूमत बि जॾहिं हुकूमत में न हुई त हू इहो ई नारो हणंदा हुआ त असीं अची करे महांगाई ख़तमु थींदासीं। त पोइ हीउ सुवाल त उथंदो न त तव्हां महांगाई जे लाइ हेॾियूं ॻाल्हियूं कयूं, नारा आया, मार्चिस आया, उहा महांगाई वञे पई ॾींहों ॿ ॾींहुं वधंदी। ऐं इमरान ख़ान साहब शिकवा कनि था त पहिरियों मीडिया महांगाई जी ॻाल्हि कंदी हुई, हाणे महांगाई जी ॻाल्हि करे कोन पई। इन करे नथी करे त जेकी ही नाइली नाकामी कोताही बर्बादी करे वियो आहे मीडिया वारा बि इहो सम्झनि था त ज़ाहिर आहे को बि हुकूमत ईंदी त एतिरी जल्दी हिनखे क़ाबू करणु कंहिंजे वस में न आहे। 5 हफ़्ता ॾिसो मीडिया वारा बि उन हद ताईं उन शइ ते तनक़ीद कंदा जेके असांखे नज़र ईंदी त वाक़ई हिते जेको आहे हुकूमत ग़लति कयो त यकीनन असां उन ते तनक़ीद कंदासीं। पर हिन वक़्तु वज़ीर आज़म जी या कंहिं सूबे जी पॉलिसी असांखे अहिड़ी नज़र न पई अचे जिते असां इन क़िस्म जी तनक़ीद करे सघूं। जेकॾहिं एग्रीकल्चर बर्बाद थी आहे त PTI हुकूमत में थी आहे। हाणे जॾहिं नवां फसल ईंदा यकीनन उहे जॾहिं फसल लहंदा उन खां पोइ असांखे ख़बर पवंदी त हाणे इहे बम्पर्स क्रॉप्स थिया आहिनि। पर इन खां अॻु में फर्टिलाइज़र जी एतिरी हद ताईं क़ीमत वधी चुकी हुई, माण्हुनि खे दवाऊं न मिली रहियूं हुयूं, माण्हू ॿिज लाइ परेशान हुया। ज़ाहिर आहे त उहे इफेक्ट जेके आहिनि उहे 6 महीना साल खां पोइ नज़र ईंदा आहिनि। जेको हीउ करे विया आहिनि PTI वारा, मां सम्झां थो इन जो इफेक्ट जेको आहे नेक्स्ट 6 महीना अञा बरक़रार रहंदो। हाणे जेके नयूं पॉलिसियूं जॾहिं ठहंदियूं वरी उनजो जेको रिज़ल्ट ईंदो उहो नेक्स्ट ईयर ईंदो। हाणे इहे ई शयूं सम्झण जूं हूंदियूं आहिनि त 4 ॾींहंनि में तनक़ीद इमरान ख़ान कहे पियो ही 4 साल जे में हिकिड़े प्रोजेक्ट जे बारे में कंहिं बि तक़रीर में हुन ॻाल्हायो आहे। वो चए थो अमेरिका खां आज़ादी खपे, वरी चए थो मां अमेरिका जे ख़िलाफ़। हाणे मसइलो इहो आहे त हू पंहिंजो जेको नैरेटिव हुनखे ख़बर आहे त हिकु त असां मुस्लमान कंट्री, हुनखे ख़बर आहे त इस्लाम सां ज़ाहिर आहे हर मुस्लमान जो हिकिड़ो लगाव आहे, त हू मज़हबी कार्ड खेॾी रहियो आहे ऐं हू अमेरिका जे मुखालिफ़, छो जो अमेरिका जे मुखालिफ़ सेंटीमेंट त असांजे मुल्क में मौजूदु आहे। उहो जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार, उहो को इमरान ख़ान जे करे त मौजूदु न आहे, उहो जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही आई हुई ऐं फ़ौज टेक ओवर कयो हुयो, उन ज़माने खां पाकिस्तान जे अवाम में हिकिड़ी नफ़रत अमेरिका जे ख़िलाफ़ मौजूदु आहे। हिन में त को शक जी गुंजाइश कान्हे। उन खां पोइ ज़ाहिर आहे अवाम खे इहा बि ख़बर आहे त अमेरिका जे चवण ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते एतिरा टॉर्चर्स थिया, छो जो भुट्टो जी धीउ हुई ऐं हुननि खे इहो डपु हुयो त हीअ बि जेको आहे भुट्टो ई हूंदी। त ज़ाहिर आहे जेके असांजे अवाम में ऑलरेडी अमेरिका मुखालिफ़ सेंटीमेंट मौजूदु हुयो, उनखे हिन कॾहिं चवनि था त न न असां अमेरिका जे त कंहिं बि मुल्क जे ख़िलाफ़ न आहियूं। भई तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो या तव्हां वरी हाणे जेको हिन नयो साहब मूंसूं फरमायो इमरान साहब त मूंखे त गुज़िरियल साल जी जुलाई खां ख़बर आहे। हाणे कॾहिं तव्हां चओ था त इहो 7 मार्च ते ख़त आयो आहे, कॾहिं तव्हां चओ था त मूंखे त जुलाई खां ख़बर हुई त नून लीग जेको आहे तव्हांजी हुकूमत कराइण पई चए। जेकी बि हुकूमत हूंदी, जेकी हुनजी अपोज़िशन हूंदी, हिकिड़ी नेचुरल अकुल जी ॻाल्हि आहे त जेकी बि हुकूमत हूंदी, अपोज़िशन जी इहा कोशिशि हूंदी त असांजे हुकूमत खे कंहिं तरीक़े सां किरायूं। हाणे ही हुकूमत बि त जिन इत्तेहादनि जे बल ते बीठी हुई, अपोज़िशन में त वीडियो क्लिप बि जेको आहे शेयर कयो हुयो अमेरिका जे कंहिं डिफेंस एनालिस्ट जो, जेके हू चवनि पिया त पाकिस्तान खे खपे त हू यूक्रेन खे सपोर्ट करे ऐं लॻे थो त का साज़िश वग़ैरह थी आहे। एंटी अमेरिकन जेके स्टेटमेंट्स आहिनि उनजे करे करंट गवर्नमेंट बि जेको आहे किरी आहे। ॾिसो इमरान ख़ान खे इहा ख़बर हुई त हुनजी कारकर्दगी छा आहे, हुनजी कारकर्दगी 0/0 हुई। हाणे ज़ाहिर आहे हू अवाम में नेक्स्ट इलेक्शन जो टेम्पो कीअं ठाहे आहे ऐं जॾहिं हिनखे ख़बर हुई त जुलाई खां वठी त इहो अपोज़िशन हिक ॿिए सां राब्ता करे रही आहे, हिन जी हुकूमत अदम एतमाद जे ज़रिए वापसि वेंदी, फ़ारिग़ थींदो, त हिन पंहिंजा उपाय छो कान वरिता, पंहिंजे इत्तेहादनि खे पाण सां गॾु मज़बूत छो न रखे। हाणे जॾहिं हिनखे इहो अंदाज़ो थी चुको आहे त मुंहिंजे हथां गेम निकिरी चुको आहे हुनजी पंहिंजी नाइली ऐं कोताही जे करे, त
त हाणे हुन वटि को हिकिड़ो अहिड़ो जुमिलो न आहे, पंहिंजे हुकूमत जो को प्रोजेक्ट कान्हे, पंहिंजी हुकूमत जी अहिड़ी का मुआशी पॉलिसी कान्हे। अच्छा, हू जनपद इन साज़िश सां जेको आहे फॉर्मर इंटेलिजेंस ऑफिसर हू चाहिनि पिया त उहे मुंहुं ॾियनि इन शइ सां। हाणे ॾिसो न, हाणे इन मां बिल्कुलु वाज़ह थिए पियो त इमरान ख़ान जी हुकूमत कंहिंजे बल ते बीठी हुई। हू पाण इक़रार करे रहियो आहे, पंहिंजे चवंदा आहिनि त जुर्म जो इक़रार इमरान ख़ान पाण करे रहियो आहे त फलाणो जनरल जेको आहे उहो मां चाहियां पियो त उहो ई कंटिन्यू थिए हा त मुंहिंजी हुकूमत बचे हा। यानी तूं में एतिरी कैपेसिटी कान हुई, तूं में हुकूमत हलाइण जी सलाहियत कान हुई, तोखे माण्हुनि खां खे गॾु वठी हलण जी सलाहियत मौजूदु कान हुई, जंहिंजे करे तोखे उन मख़सूस जनरल जी ज़रूरत पई। सवाल इहो आहे त इहा ई असां ॻाल्हि था कयूं त फ़ौज जो अहम उहिदे ते ज़ाहिर उहो अहम उहिदेदार हुयो जनरल साहब, सो उनखे असीं ॾिसूं था त मुख़्तलिफ़ सियासी पार्टी जेको आहे टारगेट कनि थियूं, हुनजो नालो बार बार खयो वञे पियो त हीअ थियो हीअ थियो, त इन जे करे ISPR जो जेको आहे बयान आयो आहे पियो थिए त इमरान ख़ान उनखे पंहिंजे मफ़ाद जे लाइ यूज़ कयो। ऐं ज़ाहिर आहे DG ISI जी पोस्ट हिकिड़ी अहिड़ी पोस्ट हुई जेकी पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु करे पई सघे मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जे लीडरनि ते। ऐं जेको उन दौर में थियो, ऐं जॾहिं उन दौर में इहो थियो त ज़ाहिर आहे पोइ तनक़ीद करणु मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जो हक़ु हुयो, छो जो असां अॼु बि इहो था चऊं त फ़ौज जो कमु सियासत में बिल्कुलु बि मदाख़लत न आहे, जेको हाणे DG ISPR सां पाण फरमाए रहियो आहे। असां शुरू खां इहा ॻाल्हि चऊं था त फ़ौज जो कमु सियासत में मदाख़लत न आहे। बेहतर तरीक़े सां सरहदनि जी हिफ़ाज़त कंदी। ॾिसो, फ़ौज न हुजे त असां बि हींअर युगंडा ऐं को ॿियो मुल्क बणिजी चुका हुजऊं हा। मसइलो इहो आहे त असां कॾहिं बि को बि तव्हां ॾिसो, चाहे उहो एंकर हुजे, दानिश्वर हुजे, पढ़ियल लिखियल माण्हू हुजे, उहो फ़ौज जे ख़िलाफ़ न हूंदो आहे। उनजो पॉइंट ऑफ व्यू सिर्फ़ु एतिरो ई हूंदो आहे त फ़ौज सियासत में मदाख़लत न करे, सियासत करणु सियासी माण्हुनि जो कमु आहे, उहे पंहिंजी सियासत कनि। फ़ौज जो कमु दिफ़ा करणु आहे असांजी सरहदुनि जो, ऐं जेको हू बहितर अंदाज़ में करे रही आहे। ऐं एतिरे अरसे खां पोइ असां चवंदा आहियूं न देरि आया दुरुस्त आया, त इहो DG ISPR बिल्कुलु परफेक्ट बयानु ॾिनो त फ़ौज खे सियासत में न घेरियो वञे। ऐं असां बि चवंदासीं तमामु सियासी जमातुनि खे त फ़ौज खे सियासत में न घेरियो वञे, उन सां फ़ौज बि कमज़ोर थींदी। गॾोगॾु हू सहाफ़ी ऐं तजिया निगारनि खे बि वॉर्न कनि पिया, सहाफ़ी बि जेके आहिनि उहे बि अहम इदारनि खे टारगेट कनि था, करे रहिया आहिनि न। तव्हां जेकॾहिं कुझु उन्हनि जा सोशल मीडिया जा या जेके प्रो PTI जा कुझु दोस्त असांजा आहिनि, इन में को शक न आहे त हू टारगेट करे रहिया आहिनि। ॾिसो, हाणे हू न्यूट्रल जेकॾहिं थी विया आहिनि त इन में त वेलकम करणु घुरिजे सभिनी खे। सॼी क़ौम जेको आहे इहा चाहींदी त फ़ौज असांजी बहितर अंदाज़ में सरहदनि जी हिफ़ाज़त करे, ऐं पॉलिटिक्स जेके करणी आहे करे। पॉलिटिक्स ॾिसो, इमरान ख़ान साहब मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी में केतिरा शदीद इख़्तिलाफ़ आहे, सियासत इन खे ई आहे। ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे यादि हूंदो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे ख़त में लिखियो हो त जेकॾहिं मूंखे क़तल कयो वञे त चौधरी परवेज़ इलाही, ॿिया बि कुझु नाला 5 ॼणनि जा, पर चौधरी परवेज़ इलाही बि हुन में हिकिड़ो शामिल हो। पर आसिफ़ ज़ली ज़रदारी हुकूमत में अचण खां पोइ हुनखे माफ़ु करे छॾियो, छो जो अलाह साईं जो हुकुम आहे त जेकॾहिं माफ़ु कयो त वधीक बहितर आहे, न त तव्हां साॻियो बदिलो वठण जी बि इजाज़त आहे। पर जॾहिं माफ़ु करणु वधीक बहितर आहे त सियासत में हुननि माफ़ु करणु वधीक मुनासिबु सम्झो। त सियासत में घटि वधि जुमिला ॻाल्हाइबा आहिनि हिक ॿिए जे ख़िलाफ़, पर कॾहिं बि ज़ाती दुश्मननि में कान वञिबो आहे। हिते बदनसीबी सां ॾिसो तव्हां, इमरान ख़ान जी इहा ई बेड लकी त उहो एतिरी एक्सट्रीम ते वियो आहे तमामु मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जे ख़िलाफ़, त उहे सभु सियासी जमातूं हिकिड़े प्लेटफॉर्म ते तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, जंहिंजा अॼु बि शदीद इख़्तिलाफ़ आहिनि हिक ॿिए सां, नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि, सियासी इख़्तिलाफ़ आहिनि, हल्कनि जा इख़्तिलाफ़ आहिनि, सभु इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि उन जा पाण में। पर इहो 1 पॉइंट एजेंडो हो त हिन इमरान ख़ान मां उन्हनि जी जान छुटे के त जेको आहे बाक़ाइदा तौर ते जलसा करे रहिया आहिनि। नून लीग पाण हुकूमत में रही करे जलसा करे पई त ही कहिड़ी तरह वञनि पिया? छा इमरान ख़ान साहब वाकई में इलेक्शन जल्दी कराइण जो प्रेशर बिल्ड कनि पिया इदारनि ते? ॾिसो, अॼु जेको इमरान ख़ान जीअं हिकिड़ो मोमेंटम ठाहियो न आज़ादी जो, अदालतुनि में सवाल उथारे छॾियो आहे त इमरान ख़ान तव्हांखे जेको आहे अदालतुनि ते भरोसो आहे या न, सुभाणे ताईं ॿुधायो, डेडलाइन ॾिनी आहे इस्लामाबाद हाई कोर्ट मां मिली। इन करे त इमरान ख़ान जे जेकॾहिं को हक़ में फ़ैसिलो थो अचे त हू उनखे पंहिंजी कामयाबी था करार ॾियनि, ऐं जेकॾहिं मेरिट ते को ख़िलाफ़ु फ़ैसिलो थो अची वञे त चवनि था त राति जो 12 बजे अदालतूं छो खुलियूं। हाणे मसइलो इहो ई तव्हां ॾिसो, इहे ई जज हुया जिन नवाज़ शरीफ़ खे बि त नाइल करार ॾिनो, इहे ई जज हुया जिन नवाज़ शरीफ़ खे सज़ा ॾिनी, इहे ई जज हुआ जिन मरियम नवाज़ खे अंदरि रखियो, इहे ई जज हुया जिन आसिफ़ ज़रदारी, फरियाल टालपुर ऐं मुख़्तलिफ़ खुर्शी शाह समेत उन्हनि सभिनी जा केस इन्हनि अदालतुनि में हली रहिया आहिनि, ऐं सभु कई अरसे ताईं सभु लाकबनि में बि रहिया, जेलनि में बि रहिया। त इमरान ख़ान छा आसमानी मख़लूक ई जो इन्हनि जे ख़िलाफ़ु कुझु कान थो थी सघे? भई हू सियासत करे, असां इहो था चऊं
हाणे हिकिड़ी फराह गोगी जे मसइले ते उनजे पार्टी में तव्हां बयानिया ॾिसो त फवाद चौधरी चयो त केरु आहे फराह गोगी, इमरान खान पाण थो चए त फराह गोगी जेको आहे उहो बेकसूर आहे, त भई कसूरवार आहे या बेकसूर आहे। हाणे एलिगेशन हिकिड़ा लॻी चुका आहिनि, तव्हां ई नेब जी तारीफ़ कंदा हुआ त नेब सुठो इदारो आहे, असां त तारीफ़ कान कंदा हुआसीं, न अॼु असां तारीफ़ था कयूं, असां चऊं था त नेब जे करे जेतिरो ख़ौफ़ फैलियो जंहिंजे करे ऑफिसर्स तमामु घणो परेशान थिया ऐं जेकी बैड गवर्नेंस जी सभ खां वॾी वजह आहे मां त सम्झां थो आहे नेब, छो जो जॾहिं उन्हनि ऑफिसरनि में ख़ौफ़ फैलाए छॾियो त ऑफिसरनि बहितरीन प्रोजेक्टनि ते बि सहियूं करण खां इनकार करे छॾियो ऐं अवॉइड कंदा हुआ, हर फाइल खे डिले कंदा हुआ। ज़ाहिर आहे जॾहिं उन्हनि में गिरफ़्तारी जो ख़ौफ़ पैदा थींदो, ॾिसो कोई बि इंसानु अकुले कुल न हूंदो आहे ऐं न को फ़रिश्तो आहे, कॾहिं कॾहिं फाइलुनि ते जॾहिं ऑफिसर साइन कंदा आहिनि त रुटीन में बि काफ़ी अहिड़ियूं फाइलूं थींदियूं आहिनि जो उहा ऊंच नीच थी वेंदी आहे। डेलिबरेटली ज़रूरी न हूंदो आहे त को करप्शन जे करे ई को तव्हां ग़लति कमु कयो, डेलिबरेटली मां नथो सम्झां त को बि ऑफिसर पाण खे फसाइण लाइ का अहिड़ी सिग्नेचर कंदो कंहिं फाइल ते, पर कॾहिं कॾहिं स्पीड वठाइण लाइ कंहिं प्रोजेक्ट खे तव्हांखे उन बि वीक खे ॾिसी करे नज़रअंदाज़ करे उन प्रोजेक्ट खे पाया तकमील ताईं पहुचण लाइ जुरत जो मुज़ाहिरो करणो पवंदो आहे, पर बदकिस्मती सां जुरत जो मुज़ाहिरो कयो उहो नेट टारगेट थी वियो। हाणे मसइलो इहो ई आहे त जॾहिं ऑफिसरनि में ख़ौफ़ पैदा कंदव या बिज़नेसमैन में ख़ौफ़ पैदा कंदव त ज़ाहिर आहे बिज़नेसमैन बि टिकी वेंदा, त तव्हांजे मुल्क जी इकोनॉमी त जाम थी वई, हिकु तरफ़ मईशत जे एतबार सां इकोनॉमी जाम थी वई, ॿी तरफ़ जेको आहे वरी पॉलिटिकल इंतकामी तव्हांखे सियासतदान खे बणाइणो टारगेट, उनजे चकर में तव्हां 10 ऑफिसरनि खे उन केस में रगड़े छॾियो त ॿिया जेके ब्यूरोक्रेट हुया ज़ाहिर आहे उहे टिकी विया। अच्छा, ॿियो इमरान खान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे जीअं लेटर गेट स्कैंडल वारो मसइलो आहे या उन खां अलावा हू इन नैरेटिव ते अञा ताईं क़ाइमु आहिनि, हर जलसे में जेसि ताईं उहे ॻाल्हि नथा कनि त जलसे जी हाणे उनजो जेको मेन जेकी ॻाल्हि थी वई आहे उहा लेटर वारो जेको स्कैंडल आहे उहा इन ते ई हले पई। सो ही केसि ताईं पंहिंजे इन नैरेटिव खे क़ाइमु करे रखंदा, छा छो त शेख रशीद साहब ॾाढो कॉन्फिडेंटली चई रहिया आहिनि त हू इलेक्शन जेके आहिनि उहे वक़्त खां अॻु में थी रहंदियूं, सो कहिड़ी तरफ़ वञनि पिया ऐं हुकूमत बि बाक़ाइदा जलसा करे पई। जॾहिं खां सियासत में आयो आहे, यानी कि जनरल जिलानी जे ज़माने खां वठी जॾहिं खां सियासत शुरू कई आहे जनरल ज़ालक जे दौर में, कुझु न कुझु थींदो, जनरल ज़ालक जे दौर खां वठी ऐं अॼु ताईं शेख रशीद सवाइ कूड़ ॻाल्हाइण जे ॿियो कुझु कयो कान्हे पंहिंजी ज़िंदगी में। शेख रशीद ई उहो वाहिद मां सम्झां थो सियासतदान हो जंहिं उन ज़माने में यानी ज़ालक जे दौर में बदतहज़ीबी जी बुनियादु विधी त मुख़ालिफ़ सियासी जमात जे ख़िलाफ़ केतिरी घटिया ज़बान इस्तेमालु कजे। हाणे शेख रशीद साहब जो इहो ट्रैक रिकॉर्ड आहे त उहो हमेशह मीडिया ते अची इन क़िस्म जा जुमिला ॻाल्हाईंदो रहियो जेके मां सम्झां थो त क़ाबिल एतिराज़ जुमिला ऐं कंहिं पॉलिटिशियन्स जे बारे में न ॻाल्हाइणु घुरिजनि। असां त अॼु बि इमरान ख़ान या हुनजे रिजीम जे बारे में कहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु न करे रहिया आहियूं जेके हू मीडिया वारनि जे बारे में करे रहिया आहिनि, छो जो ज़ाहिर आहे हुननि खे त पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कान्हे, पर ज़ाहिर आहे असां मां सम्झां थो त मीडिया ज़िम्मेदार हुजणु घुरिजे, मीडिया खे कंहिं बि पॉलिटिकल लीडर खे इन क़िस्म जी लैंग्वेज जे इस्तेमालु खां परहेज़ करणु घुरिजे, चाहे उहो कहिड़े बि चैनल सां या कहिड़ी बि अख़बार सां सहाफ़ी जो तालुक़ु हुजे, पर पंहिंजी ज़बान ते कंट्रोल हर सहाफ़ी खे पाण करणो। अच्छा, ॿियो इहो बि चवनि था त जेको आहे एस्टेब्लिशमेंट कीअं इजाज़त ॾिनी त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेके मौजूदा वज़ीर आज़म आहे उहो वञी करे वज़ीर आज़म थिए। ॾिसो एस्टेब्लिशमेंट जो त इहो कमु न हुयो न, असां इहो त चऊं त एस्टेब्लिशमेंट थी न्यूट्रल, जे करे बयान आयो जॾहिं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी त हे पंहिंजे न इतादियुनि खे, छो जो ॾिसो जॾहिं तव्हां पंहिंजे इतादियुनि खे बि शामिलु कंदा आहियो त ज़ाहिर आहे उन्हनि सां वाइदा कंदा आहियो मुख़्तलिफ़ इशूज़ जा, तव्हां कंहिं बि इतादी सां कयल कंहिं बि वाइदे ते पूरा न लथा, त जॾहिं इतादियुनि में उहो एस्टेब्लिशमेंट जो ख़ौफ़ ख़तमु थियो ऐं जंहिंजे फेस ते ई फैज़ियाब थियल आहे, जॾहिं उहो फेस ख़तमु थी वियो त ज़ाहिर आहे मां सम्झां थो त उहो ऑटोमेटिक जेके उन्हनि जा इतादी आहे उन्हनि खे छॾे विया ऐं पहिरियों उन्हनि केतिरी प्रोपेगेंडा कई त PTI जा हेतिरा माण्हू तोड़े ऐं हुकूमत ठाही पई वञे, त ॿुधाइनि असांखे इलेक्शन तव्हांजे साम्हूं थी आहे, TV ते सॼो लाइव हली रहियो हुयो, को हिकिड़ो बि PTI जो अच्छा नेशनल असेंबली जो इजलास बि थियण वारो आहे, सो ऑपोजिशन में जेके साइड कुर्सियूं आहिनि उहे ख़ाली हूंदियूं न, ख़ाली त कान हूंदियूं, मां सम्झां थो त GDA बि अञा अपोज़िशन में त मौजूदु आहे, इन खां अलावा जेके PTI जा मुनरिफ़ मेंबर्स आहिनि मां सम्झां थो त उहे मौजूदु हूंदा, छो जो ज़ाहिर आहे न उन्हनि हुकूमत खे वोट कयो आहे ऐं न इन क़िस्म जो को ऐलान कयो आहे। इन शइ सां को फ़र्क़ु कोन पवे पियो त ऑपोज़िशन में पूरा ॼणा जेके आहिनि मौजूदु न हुजनि, लेकिन पॉलिटिकल इंस्टेबिलिटी बि असांखे नज़र अचे थी, माण्हुनि खे फ़र्क़ु थो पवे त ऑपोज़िशन जा जेके आहिनि उहे माण्हू पूरा हुजनि, मतिलबु इन ॻाल्हि जो को असरु कोन्हे, को इहा ॻाल्हि मैटर नथी करे न, इन में को क़ानूनी अभाम कान हूंदो आहे, जेकॾहिं तइदाद अपोज़िशन जी हिकु हुजे या ॿ हुजे तॾहिं बि को फ़र्क़ु कान थो पए, पर छो जो GDA जा कुझु मेंबर्स ऑलरेडी आहिनि, इन खां अलावा
अञा त मुनारिफ़ जेके बि आहिनि PTI जा ॿी मेंबर्स ऑलरेडी उहे मौजूदु आहिनि। मां सम्झां थो हुन सां कानूनी अभाव कंहिं बि क़िस्म जो कान्हे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जे पुराणे दौर में 93 ऐं 96 जे दौरान MK मुस्तक़िल बाइकाट कयो सिंध असेंबली जो, ऐं 2 खां 3 महीना मुस्तक़िल बुनियादनि ते हू इजलास में न आया। पर उन सां इजलास जो हिकिड़ी कोरम जी हिकिड़ी तादाद हूंदी आहे, जॾहिं उहा तादाद पूरी हुजे, चाहे उहो हुकूमती धुर जे तरफ़ां हुजे या उन में अपोजिशन जा मेंबर हुजनि, कोरम जेकॾहिं पूरो आहे त असेंबली इजलास कंटिन्यू थींदो आहे। ठीक है। अच्छा, प्रोग्राम में आखिरी ख़बर शामिल कंदासीं। पीका ऑर्डिनेंस असीं ॾिठोसीं त गुज़िरियल ॾींहंनि में हुकूमत असांखे यू टर्न वठंदे नज़र आई। पहिरियों जंहिं कानून खे कलअदम करार ॾिनो वियो हुयो, उन खां फ़ौरन बाद जेको आहे FIA सेक्शन 20 जी गैर आइनी थियण खे वारे फ़ैसिले खे जेको आहे चैलेंज कयो सुप्रीम कोर्ट में। वरी उन खां थोरी देरि बाद सॼे ॾींहं खां गुज़रण खां पोइ जेको आहे इंफॉर्मेशन मिनिस्टर मरियम औरंगज़ेब साहिबा जो ट्वीट अचे पियो त हू कि अहिड़ी जॻह ते हुयूं जिते सिग्नल्स वग़ैरह जो इशू हुयो, सो ही वाकई में यू टर्न वरितो ऐं उन फ़ैसिले खे वापसि वठी छॾियो। ॾिसो, जीअं इहो FIA उन में अपील फाइल कई, उन वक़्तु ई पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट हिकिड़ी स्टेटमेंट बि इशू कई ऐं सख़्तु स्टेटमेंट असां इशू कई से। उन खां फ़ौरन बाद वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो मूंसां बि राब्तो थियो हुयो। बेसिकली हुननि जो इहो चवणो हुयो ऐं बहरहाल असां साफ़ी आहियूं त असांखे ख़बर आहे हू जलसो हुननि जो जंहिं जॻह ते हुयो उते सिग्नल्स जेके आहिनि मोबाइल्स जा न अची रहिया हुआ। त इहो फौरी तौर ते जेके हिन में ऑफिसर्स हुया घटि में घटि उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। ऐं उन खां पोइ उन्हनि यकीन ॾियारियो असांखे ऐं ऑफिशियल उन्हनि पंहिंजी बाक़ाइदा प्रेस रिलीज़ बि जारी कई, जंहिंमें इहो चऊं त उन्हनि ख़िलाफ़ असां एक्शन बि खणंदासीं ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पिणु एक्शन खयो आहे। त असां उन्हनि ते इहो बावर करायोसीं त साफ़ी छो जो कंहिं बि हुकूमत खे न वणंदा आहिनि, इहा हिकिड़ी ग्राउंड रियलिटी आहे। हुकूमत कंहिंजी बि अची वञे, कल्ह ताईं यकीनन ही असां सां गॾु असांजी हिमायत कंदा हुआ ऐं जेकी हुकूमत ईंदी आहे उहे ख़िलाफ़ रहंदी आहे। त असां अॼु बि चऊं था त इमरान ख़ान खे तमामु घणी का वॾी ग़लतफ़हमी आहे, ही हुकूमत हुजे या कहिड़ी बि हुकूमत हुजे, असांखे ज़हनी तौर ते इहा ख़बर हूंदी आहे त कंहिं बि हुकूमत खे असां न वणंदासीं। ऐं हिकु टाइम ज़रूरु ईंदो, इहा ई भले हुकूमत कंटिन्यू करे या कहिड़ी बि हुकूमत बि अची वञे, आउं चवां थो जॾहिं बि काई बि हुकूमत ईंदी, छो जो साफ़ी जो मसइलो इहो आहे न त हू सच ॻाल्हाईंदो, हक़ जी ॻाल्हि कंदो, मज़लूम जी ॻाल्हि कंदो, इंसानी हक़नि जी ॻाल्हि कंदो, लापता माण्हुनि जी ॻाल्हि कंदो, कंहिंखे रोज़गार न मिली रहियो आहे उनजी ॻाल्हि कंदो, कंहिंजे घिटी जो मसइलो आहे, कंहिंजे रोड जो मसइलो आहे, कंहिंजी तालीम जो मसइलो आहे, कंहिंजी सिहत जो मसइलो आहे, कंहिं वटि बुनियादी फैसिलिटी कान्हे। त साफ़ी जो कमु आहे इन्हनि इशूज़ खे उजागर करणु ऐं इहे इशूज़ जॾहिं उजागर थींदा आहिनि त ज़ाहिर आहे केर बि हुकुमरान हुजे उनखे इहे ॻाल्हियूं न वणंदियूं। हिकु हद ताईं यकीनन हू चाहींदा आहिनि त मीडिया जेको आहे आज़ादु हुजे, पर 100% हू कॾहिं बि न चाहींदा आहिनि त मीडिया छो जो मरियम औरंगज़ेब असांखे यकीन ॾियारियो आहे, वरी वज़ीर आज़म पिणु असांखे यकीन ॾियारियो आहे जेकॾहिं पीका ऑर्डिनेंस जी कंहिं बि शिक या को बि हिन में कानून ऑन बोर्ड बग़ैर PFU जे कयो वेंदो त उनजो जेको रद्द अमल ईंदो इंशाअल्लाह उहे पूरे पाकिस्तान जे कुंड कुर्छ में इन्हनि खे नज़र ईंदो। सही, प्रोग्राम जो टाइम ख़तम थी वियो। थैंक यू जमाली साहब। नाज़रीन, मुल्क में मुआशी ऐं सियासी बहरान जेको आहे जारी आहे। यकीनन ही जेकी हुकूमत आहे हिनखे 5 हफ़्ता ई गुज़रिया आहिनि ऑफिस संभालींदे, सो ॾिसंदासीं, ॾिसणो पवंदो। जीअं जमाली साहब चवंदा त वक़्तु लॻंदो, पर इहे साॻियूं ॻाल्हियूं पोइ हुकूमत जे लाइ बि कयूं वेंदियूं हुयूं ऐं साॻियूं शयूं हिन हुकूमत में बि नज़र अचनि थियूं। डॉलर उहो ई वधंदो पियो वञे, महांगाई बि वधंदी पई वञे ऐं महांगाई ते त असीं ख़ैर ज़रूरु ॻाल्हि कंदासीं, पर प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो आहे। सो ॾिसणो पवंदो त हीअ हुकूमत कुझु टाइम गुज़रण खां बाद जेको आहे कीअं इन्हनि शयुनि खे टैकल करे थी, छा को रिलीफ अवाम खे प्रोवाइड करण में कामयाब थी सघंदी या न, इहो ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदो। ऐं नज़र इहो पियो अचे त शायदि इलेक्शन्स जेके आहिनि उहे थियनि ऐं वधीक जेको आहे डेवलपमेंट्स ईंदड़ ॾींहंनि में असांखे ख़बर पवंदी त जेको हल आहे उहो फ्री एंड फेयर इलेक्शन्स ई आहिनि, पर ख़बर न आहे त उहे हाणे थींदियूं, सुभाणे थींदियूं, कॾहिं थींदियूं, इहो असांखे ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पवंदी। इन हवाले सां बि थोरी घणी अनसर्टिनिटी मौजूदु आहे। सो बहरहाल सुभाणे वधीक डेवलपमेंट सां मुलाक़ात थींदी। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।